नाज़रीन आमी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा पाकिस्तान की मशहूर गुलकारा आयमा बेग इंकशाफ किया है त खेस भारतीय रियलिटी शो बिग बॉस जे सीजन 13 में शिरकत की आछ कई वही हुई। PSL 7 जे ऑफिशियल गायणी आयमा बेग जैं थोड़ी वक्त में पंहिंजी आवाज़ ऐं परकशिश शख्सियत से मदाइन जो दिलियों खटे वरतियों आहिनि। हिन ताज़ो ही एक इंटरव्यू में इंकशाफ किया त खेस बिग बॉस सीजन 13 में शिरकत की आछ कई वही हुई, पर हिन इनकार किया। मुख्तलिफ ड्रामनि ऐं फिल्मुनि लाइ प्ले बैक गाना गाए शोहरत माणींदड़ आयमा बेग जो चवण हुयो त जॾहिं खेस भारतीय रियलिटी शो में शिरकत जो फोन आयो त हू हैरान थी वई, पर हिन भारत में कम करण का साफ इनकार करे छॾियो। हिन चयो त बिग बॉस ॾिसण में सुठो है, पर हू कॾहिं भी इन में हिस्सो वठण जो सोचे नथी सघे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।